बिछा मोटरवे पुलिस जी तरफ़ां लाइसिम स्कूल ॻोठ जमाल ख़ान निज़ामानी यूनियन काउंसिल अजन शाह ऐं रोड सेफ्टी जे हवाले सां ॿारनि खे मालूमात फ़राहम करण लाइ हिकु लेक्चर जो प्रोग्राम रखियो वियो, जंहिंमें मोटरवे पुलिस जे DSP फराज़ हाशिम भट्टी जी ख़ासि हिदायतुनि ते मोटरवे पुलिस जे इंस्पेक्टर एडमिन ऑफिसर बीट 31 सखरन मोहतरम अरबाब अली ज़रदारी ख़िताब कयो ऐं स्कूल जे शागिर्दनि ऐं उस्तादनि खे रोड सेफ्टी जे हवाले सां मालूमात फ़राहम कई। प्रोग्राम के आख़िर में मोटरवे पुलिस की तरफ़ां स्कूल के शागिर्दनि ऐं स्टाफ के इनाम पिणु ॾिना विया। रोड सेफ्टी के हवाले से लेक्चर ॾियण ते स्कूल के हेडमास्टर सलमान अली लगारी तरफ़ां मोटरवे पुलिस के इंस्पेक्टर एडमिन ऑफिसर बीट 31 सखरन अरबाब अली ज़रदारी साहिब जो शुक्रिया पिणु अदा कयो वियो। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।